ख़बर वासा शेयर कंदासीं शहदाद कोट खां STP जो केनाल समूरा नामंजूर के उनवान सां जलसो। सिंध पेरनि हेठां घिसकाई पई वञे, होश संभालियो, डॉक्टर कादर मक्सी ख़बरदार करे छॾियो आहे। कारपोरेट फार्मिंग जो मतिलबु ज़मीनूं कंपनियुनि जे हवाले करणु आहे। ज़मीन बेज़मीन हारियुनि खे ॾियणु घुरिजे, पर उहा ज़मीन फार्मिंग जे लाइ ॾिनी पई वञे। अपडेट कंदासीं पंहिंजे वतन खे बचाइण लाइ गॾियल तौरु निकिरो पवंदो। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे जलसे खे निसार कीरियो हो गाॾी ही कादिर चना हयात उनियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। हिकु भेरो ॿी हरवासा अहम ख़बर शेयर कंदासीं शहदाद कोट खां STP जो केनाल समूरा नामंजूर जे उनवान सां जलसो। सिंध पेरनि हेठां घिसकाई पई वञे, होश संभालियो, डॉक्टर कादिर मक्सी जो अहिड़ो चवणु आहे। कारपोरेट फार्मिंग जो मतिलबु ज़मीनूं कंपनियुनि जे हवाले करणु आहे। STP सरबराह चवे थो ज़मीन बेज़मीन हारियुनि खे ॾियणु घुरिजे, पर उहा फार्मिंग जे लाइ ॾिनी पई वञे। पंहिंजे वतन खे बचाइण लाइ गॾियल तौर ते निकिरणो पवंदो। जलसे खे निसार कीरे होत गाॾई ऐं ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो। अपडेट कंदासीं शहदाद कोट खां STP जो केनाल समूरा नामंजूर जे उनवान सां जलसो। सिंध पेरनि हेठां घिसकाई पई वञे, होश संभालियो, डॉक्टर कादिर मक्सी जो अहिड़ो चवणु आहे। कारपोरेट फार्मिंग जो मतिलबु ज़मीनूं कंपनियुनि हवाले करणु आहे। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त ज़मीन बेज़मीन हारियुनि खे ॾियणु घुरिजे, पर उहा फार्मिंग जे लाइ ॾिनी पई वञे। कादिर मक्सी चवे थो पंहिंजे वतन खे बचाइण लाइ गॾियल तौर ते निकिरणो पवंदो। अव्हां खे आगाह कंदासीं, जलसे खे मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कयो आहे। अव्हां खे आगाह कंदासीं शहदाद कोट मां STP जी मेज़बानी हेठि केनाल समूरा नामंजूर जे उनवान सां जलसो थियो आहे। अपडेट कंदासीं सिंध पेरनि हेठां घिसकाई पई वञे, होश संभालियो, कारपोरेट फार्मिंग जो मतिलबु ज़मीनूं कंपनियुनि हवाले करणु आहे। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो अहिड़ो चवणु आहे। जॾहिं त वधीक चवणु आहे ज़मीन बेज़मीन हारियुनि खे ॾियणु घुरिजे, पर इहा फार्मिंग लाइ ॾिनी पई वञे। पंहिंजे वतन खे बचाइण लाइ गॾियल तौरु निकिरो पवंदो। जलसे खे निसार कीरियो होत गाॾी ही कादिर चना हयात उनियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। शहदाद कोट मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। STP केनाल समूरा नामंजूर जे उनवान सां जलसो कोठायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद अवार्ड खां। जी कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। सिंध तरक्की दफ़ो पार्टी पारां सिंधु दरिया के केनाल समूरा नामंजूर जे उनवान हेठि वॾो अवामी जलसो मुनक़िद कयो वियो। शहर जे मेन कोटू मोर्चो कंदे जलसे खे STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदे चयो आहे त सिंध बचाइण जो नारो खणी आया आहियूं। सिंध पीरनि हेठां खिसकाइण जी कोशिशि कई पई वञे। होश संभालियो, हींअर हर तरफ़ जेको आहे अपनो कयो पियो वञे। हिननि चयो त केनाल आहिनि उहे सिंध खे फुकाइण जी साज़िश आहे। केनाल कंहिं बि सूरत में जेका आहिनि उहे क़बूल न आहिनि। होॾां जलसे में जेके STP जा ॿिया मर्कज़ी अॻवान आहिनि उहे पिणु शरीक हुआ। जॾहिं त शहदाद कोट समेत ज़िले कमर शहदाद कोट जे मुख़्तलिफ़ तालुक़नि खां पिणु जेको कारकुननि जो वॾो अंग जेको मौजूदु हुयो जलसे में। जी वरी महिरबानी शाहिद, हिन वारे सां अपडेट करण जे लाइ।